मेणा में मुंहिंजी ज़मीन आहे 10 मेणा में ऐं मुंहिंजी बनी सां गॾु सदर बदर आहिनि। हा कल्ह मां पंहिंजी बनी ते वेठो बिज पटियां पोइ त सदर बदर ऐं कादरी आया मूंखे चऊं त जेको हे बंदि आहे विच जो इहो असांजो आहे, इहो असां कटे तुंहिंजी बनी में बनो ॿधंदासीं। हा मां उन्हनि खे रोकियो, दाऊं कयूं, मूंखे मारण जे लाइ भॻा आया, चयूं त तोखे मारे खून कंदासीं। मां भाॼी त मुंहिंजे हिन स्टेज में दसियो अथऊं ऐं उनखां बिड़ा गुटा ॾिना अथऊं। हा पोइ मूंखे चवनि था तूं अच न त तुंहिंजो पुटु मारींदासीं। माता मुंहिंजे पुट खे त मारींदो, मूंखे कहिड़ो छॾींदो। हा पोइ मां उनखे मां वञा थो थाणे ते, भले मुंहिंजे पुट खे मारियो, मां पोइ हुनखे ॻाल्हि खे ॾिसंदुसि। पोइ वरी मुंहिंजे पुट खे छॾियो अथऊं, जंहिंखे मां वठी आयो आहियां, दरख़्वास्त लिखाई आहे। दरख़्वास्त खां पोइ पुलिस चए थी त असांखे 50,000 ॾे त असां हुननि ते मोबाइल कराए वञूं। पुलिस मूंखां न ॿुधी आहे। मां वरी SP ऑफिस में आयो, इहा दरख़्वास्त लिखाई आहे, इहा लिखाए मां SP साहिब वटि पेश थियो आहियां हिते कंप्लेन सेल में। उते जेको इंचार्ज वेठो हुयो उन मूंखां पुछियो मसइलो, मां छोकिरो बि ॾेखारियोमांसि, हिनखे धक बि हुया, हिते मुंहं में गप बि हुयसि लॻल।